उन्हनि माण्हुनि जे लाइ ही जेके हिते धरणे में मौजूद आहिनि न कंहिंजी ज़ात था ॾिसनि न कंहिंजो फ़र्क़ु था ॾिसनि सभु पाण में भाइर आहिनि पंहिंजे बचड़नि जे लाइ हिते गॾु थिया आहिनि हिते वेठा आहिनि 3 ॾींहं गुज़री चुका आहिनि हिननि खे हिते रोड ते हिते मुसलसिल धरणे में पूरी सिंध हिननि सां गॾु आहे कराचीअ खां वठी कश्मीर ताईं हिननि खे यकीन था ॾियारियूं त सॼी सिंध तव्हां सां गॾु आहे जीअं ही हिते धरणे जी शुरूआत थी त सॼी सिंध में उन्हनि सुजाग दुरनि जेको भी इन धरतीअ खे पंहिंजी माउ थो सम्झे जंहिं भी मज़लूम सां को ज़ुल्म थो थिए उनखे पंहिंजे पाण सां ज़ुल्म थो सम्झे उहो माण्हू एहतिजाजनि में आहिनि उहे माण्हू हिन रोडनि ते आहिनि तव्हां सां गॾु आहिनि कश्मीर कंदकोट ऐं घोटकीअ में ही जेका फिज़ा हले थी मासूम ॿारनि खे अगवा कयो थो वञे न्याणियुनि खे अगवा कयो थो वञे केर भी पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न आहे केर भी पंहिंजे दुकाननि ते महफ़ूज़ न आहे असां खे क़ौम खे जेके मुआफ़िज़ ॾिना था वञनि जिन खे एतिरी बजट मिले थी असांजी उहे हिफ़ाज़त त नथा करे सघनि पर असांजा मासूम ॿार अगवा थी था वञनि न्याणियूं अगवाऊं थियूं थियनि नौजवाननि खे अगवा कयो थो वञे उन्हनि जूं वीडियो ठाहे उन्हनि जे माइटनि ॾे मोकिलियूं थियूं वञनि इहा केतिरी शर्मसार जहिड़ी ॻाल्हि आहे उन्हनि जा बचड़ा कंहिंजो बचड़ो कंहिंजे घर मां खॼल हूंदो ज़रूर उनखे ख़बर हूंदी त उहो मानी खाए थो पाणी पीए थो या उन मासूम ॿार जी अमड़ जे करे कीअं सुम्हे थी पंहिंजे बचड़े खां सवा ही केतिरो ज़ुल्म आहे मासूम नंढड़ी प्रिया कुमारी जंहिंखे 22 महीना 24 महीना गुज़री चुका आहिनि संगरार मां सखर मां 10 मुहर्रम ते सबील हलाईंदे हुनखे अगवा कयो वियो हो हिन महिल ताईं हुनजो को बस पतो कोन्हे ही मासूम ॿार जिन खे अगवा कयो थो वञे उन्हनि जो ॾोह कहिड़ो आहे असां तव्हां सभिनी माण्हुनि खे चवंदासीं जीअं पंहिंजे बचड़नि जे लाइ हीअं गॾु थिया आहियो अॼु खां वठी ही धरनो इहा घुर करे त असांजा जेके माण्हू गुम आहिनि उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे त जीअं हू पंहिंजे घर अची पंहिंजे बचड़नि सां मिलनि ही धरनो बि इहा बि घुर करे त अॼु खां वठी असांखे पंहिंजा माण्हू मिलनि उन खां वठी पोइ को बि मासूम ॿारड़ो कंदकोट मां कश्मीर मां या कंहिं ॿी जॻह तां को अगवा थिए उन जे लाइ असां सभिनी खे हिकु थियणो पवंदो उतां जो SSP उन ते FIR कटराई वञे त जीअं हू असांजे ॿार